नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त जेम खाना क्लब खिपरो में सरवरी तंज़ीम तालके जी मीटिंग मोहम्मद हसन जुणेजे जी सदारत में थी गुज़री, जंहिंमें सरवरी तंज़ीम ज़िले सदर हाजी मोहम्मद यूसुफ हिंगोरजो, अज़ीम जुणेजो, साईं सिद्दीक़ हुसैन शाह, मोहम्मद इस्माइल बंबरो, GM हिंगोरजो, अरबाब गज्जू, सईद सुल्तान शाह, अब्दुल रज़ाक राजड़, कासिम सरवरी ऐं ॿियनि शिरकत कई। मीटिंग में इत्तफ़ाक़ राय सां फ़ैसिला कया विया त सरवरी तंज़ीम जी यूनियन सतह ते तंज़ीम साज़ी कई वेंदी ऐं तंज़ीम खे मज़बूत कयो वेंदो। जेको आहे असांजी मरकज़ी तनज़ीम साज़ी मुकमल थी वई आहे अलहमदिल्ला, ऐं डिवीज़नल जेको बाडियूं आहिनि उहे बि कंप्लीट थी वियूं आहिनि, ज़िलनि जूं बि कंप्लीट थी वियूं आहिनि। तालको खिपरे जी गॾिजाणी अॻु में थियल हुई, तालको खिपरो बि तनज़ीमी हिसाब सां कंप्लीट थियल आहे। ऐं अॼु असां यूसिन जे सतह ते जेको आहे प्रोग्राम रखूं पिया तनज़ीम साज़ी जो, ऐं इंशाअल्लाह ताला अॻिते लाइ बि प्रोग्राम इन रखंदा रहंदासीं। सरवरी तंज़ीम तालके खिपरे जी मीटिंग रखी वई। इन मीटिंग जो मक़सदु ऐं एजेंडा हुई त सरवरी तंज़ीम तालके खिपरे में जेके यूसीज़ आहिनि उन यूसीज़ जूं बाडियूं कंप्लीट कयूं वञनि। हिन खां पहिरीं असीं सरवरी तंज़ीम ज़िले सांगड़ ऐं सरवरी तंज़ीम ज़िले सांगड़ जो जनरल सेक्रेटरी आहियां। सरवरी तंज़ीम ज़िले सांगड़ जी बाडी मुकमल करे चुका आहियूं। सरवरी तंज़ीम तालका जेके आहिनि ज़िले सांगड़ में 6 उन्हनि जी बाडियूं मुकमल थी चुकियूं आहिनि। हाणे यूसीज़ ते कमु करियूं पिया। सो असांजो अॼु मीटिंग इन हवाले सां हुई त जेके बि तालके खिपरे में यूसीज़ आहिनि उन यूसीज़ जूं बाडियूं कंप्लीट कयूं। सरवरी तंज़ीम जी मीटिंग इन बुनियाद ते सरवरी जमात जे माण्हुनि जा कम थियनि, फिलाही कम थियनि, रोज़गार जे हवाले सां ऐं तइलीम जे हवाले सां, सिहत जे हवाले सां, ऐं डिस्ट्रिक्ट लेवल ते मीटिंगूं थी चुकियूं आहिनि, बाडी ठही चुकी आहे, तहलके लेवल ते बाडी ठही चुकी आहे। हिन वक़्तु यूनियन काउंसिल जूं जेके बाडियूं आहिनि उन्हनि जी जोड़ जक लाइ मीटिंगूं रखियूं वयूं। असांजी जेका मीटिंग थी रही आहे इन जी मेन एजेंडा जेका आहे उहा आहे हर यूसी वाइज़ उन्हनि जी बाडियूं कंप्लीट करणु, उन्हनि जा कमकार करणु, उन्हनि में उहिदा चूंडणु, उहिदेदार चूंडणु ऐं उन्हनि में आदमशुरी वग़ैरह करणु। ऐं इहो ॾिठो वञे त सरवरी जमायत जा घणा वोट किथे आहिनि ऐं घणा वोट। बसि साईं, हाणे सरवरी तंज़ीम जी मीटिंग आहे। इंशाअल्लाह असांजा जेका तालका आहिनि, पंहिंजो असांजो डिस्ट्रिक्ट सदर आहे, तालके जो सदर आहे, जनरल सेक्रेटरी आहे, ECT जा उहिदेदार आहिनि, मेंबर आहिनि। इंशाअल्लाह ही जेको तालीम जे हिसाब सां, सिहत जे हिसाब सां तक़रीबन हिन में काफ़ी जेका माने कमु आहिनि, पोइ जेको बि हूंदो इंशाअल्लाह सरवरी तंज़ीम सां जेको बि हूंदो। अॻे मीटिंग जेका आहे उन में मूंखे उहिदो मिलियलु इंफॉर्मेशन सेक्रेटरी सरवरी जमात तालको खिपरो। ॿियो नंबर त अॼु यूसिन वाइज़ ते असांजी मीटिंग हुई, उन में यूसी वाइज़ वञी हुते क्लियर कंदासीं। यूसी वाइज़ जी पोइ जेका प्रेस रिलीज़ थी उहा तव्हांखे इंशाअल्लाह जमा कराईंदा। त सरवरी तंज़ीम तरीक़ा खिपरो जी जेका क़िबला साईं मखदूम सईद ज़मा जेको असांजो ऑर्गेनाइज़र आहे मरकज़ी, ऐं उनजी हुकूमत अॼु असां खिपरो रखी आहे, जेका जमायत खे मुतहद करण लाइ यूसी वाइज़ असीं सरवरी तंज़ीम जी जोड़ जक ठाहियूं पिया, यूसी वाइज़ सरवरी तंज़ीम जा उहिदेदार चूंडियूं पिया ऐं इंशाअल्लाह ऐं कामयाबु वेंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।